अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। बेनाम टीवी न्यूज़ सां गॾु अवांजो होस्ट ख़बर खान हाज़िर आहे। सभ खां पहिरियां शुरूआत कंदासीं हिन ख़बर सां त असांखे हिन मुल्क जी ख़बर ई कान थी पए त हले कीअं थो, छो त ही उहो मुल्क आहे जंहिंमें 5 सालनि जी हुकूमत में 3 वज़ीर आज़म थी वञनि था। पाकिस्तान दुनिया जो उहो वाहिद मुल्क आहे जो रात जो वज़ीर आज़म इमरान खान जो इंटरव्यू करे सुबह जो टीवी ते नशर करण लाइ अचूं था त ख़बर पए थी त वज़ीर आज़म शहबाज शरीफ आहे। हुकूमत तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त जेको 75,000 मां घर नथो ठहिराए उनखे 1 साल क़ैद ऐं 3 साल फांसीअ ते लटकायो वेंदो। पाकिस्तान जे सियासतदाननि पंहिंजे कुड़मियुनि खे इलेक्शन में बीहारण जो फ़ैसिलो करे छॾियो ऐं पाण बनी ॿारे जो कमु करण जो ऐलान करे छॾियो आहे। पाकिस्तान जो अवाम काल्ह रोडनि ते धरणे लाइ आयो, पर रोड खड़बड़ ऐं बिना डांबर वारो ॾिसी माण्हू वापसि मोटी विया त जुतियूं न छिॼी पवनि। बेरोज़गारीअ खां तंग थी हमराह बिजलीअ में पाण ॾियण लाइ बिजलीअ में स्विच लॻाए 8 पहर तारूं हथ में खणी वेठो, पर बिजली आई कोन। ऐं आख़िर में मौसमी अॻकथीअ मुताबिक़ ॿुधायो वियो आहे त सिज सुभाणे 6 बजे उभरंदो ऐं शाम जो लहंदो ई कोन। त जी हा दोस्तो, असांजे नयनि ख़बरुनि जे ॿुधण लाइ असांजो यूट्यूब चैनल माय व्लॉग्स ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।